मां उम्मीदवार जवार जमीलुर रहमान जतोई इन PS टेटरी ते मुतहदा मजलिस अमल जो दीनी जमायतुन जो इतिहाद है उन हवाले से PS टेटरी जो मां कैंडिडेट आया असो जो मंशूर है तो ही गुरबत जो ख़ात्मो ही बदअमनी जो ख़ात्मो ही करप्शन जो ख़ात्मो ही ॾिसो था 50 साल का वठी वडेरा जेके हिन मुल्क ते काबिज़ आहिनि उहे सिर्फ़ु ऐवाननि ते पहुची करे माण्हुनि जा हक़ गज़ब कनि था। उन जे लाइ ही असां उम्मीदवार निकिता आहियूं जेके हेठि मिडिल क्लास जा उम्मीदवार आहियूं उहे असां बीही करे आवाम जी ख़िदमत जे लाइ आया आहियूं न को आवाम खे लुटणु आया आहियूं। इंशाअल्लाह ताला मुतहदा मजलिस अमल जा जेके बि पूरे पाकिस्तान में उम्मीदवार बीठा आहिनि इंशाअल्लाह उहे कामयाब थी करे मुल्क ऐं आवाम जी ख़िदमत कंदा। जे आवाम खे इहो ई चवंदुसि त तव्हां 50 साल खां वठी इन्हनि उम्मीदवारनि खे आज़मायो आहे। असां हिकिड़ा जेके नवां चेहरा ऐं हेठि तबिके जा जेके मीडियम क्लास जा माण्हू आहियूं असांखे आज़माइनि ऐं हिकिड़ो चकर असांखे वोट ॾेई ॾिसनि। इंशाअल्लाह जेके आवाम जी ख़िदमत असां कंदासीं ऐं जेको ही बजट मिले थी इन्हनि MPs MN खे असां उन्हनि जे दरनि ते पहुचाईंदासीं ऐं उन्हनि खे दरनि ते कोन रुलाईंदासीं वॾेरनि वांगुरु। इंशाअल्लाह उन्हनि जो हक़ उन्हनि जे दरनि ते पहुचाईंदासीं। जेको बुनियादी मां ॾिसां पियो थो हल्के में घुमां पियो थो त हिते लाइट जो वॾो मसइलो आहे असांजे पूरे सिंध में। रुगो थंभा ऐं तारूं लॻियूं पियूं आहिनि उन्हनि में करंट कोन्हे। जे शाखुनि में ॾिसूं था त शाखूं ठहियूं पियूं उहे टुटियूं पियूं आहिनि। हिकु हिकु शाख में 100 नूलियूं लॻियूं पियूं आहिनि। तेल जा ज़मीनदार सभु वीचारनि वटि पाणी कोन्हे ऐं इस्पतालूं वञूं था त इस्पतालूं ख़ाली पियूं आहिनि उन्हनि में को डॉक्टर कोन्हे न डिस्पेंसर आहे न दवाऊं आहिनि। मां ख़ुदि पंहिंजी डिस्पेंसरी मुंहिंजी आहे मां उन जे लाइ अलाए केतिरियूं कोशिशूं कयूं आहिनि। मां मीडियम क्लास वारो माण्हू बि सिफ़ारिशूं कराए पंहिंजी जॾहिं डिस्पेंसरी खोलरायां थो त वीचारो ग़रीब आवाम काॾे वेंदो उन्हनि खे कीअं सहूलियतूं मिलंदियूं। तालीम जे हवाले सां ॾिसो था त हींअर जेका सख़्ती थी आहे त सिर्फ़ु उस्ताद ई मौजूदु आहिनि बाक़ी तालीम जो निज़ाम अञा बहितर न थी सघियो आहे। तव्हां डॉक्टर ॾिसो ही वेटनरी डॉक्टर जेके माल वारा डॉक्टर मारवाड़ा असांजा जेके मालवंद माण्हू आहिनि उहे जेके उन्हनि खे बुनियादी सहूलियत इहा आहे जो माल जी उन्हनि जी दवा को माल बीमार थो थिए त उन्हनि जे लाइ उहे इलाज करण लाइ वीचारा 500 रुपया जॾहिं डॉक्टर खे ॾियनि था तॾहिं ई हुननि जो को वैक्सीनेशन थिए थी। न त इहे ई जेके डॉक्टर आहिनि उन्हनि खे ॾियणो आहे मुफ़्त में इहे टीका ॾियणा आहिनि ऐं मुफ़्त में दवाऊं ॾियणियूं आहिनि। पर हिते टोटल जेके आहिनि असांजा इदारा तबाह थी चुका आहिनि। इंशाअल्लाह असां खटे करे ऐं जेको वेंदासीं अवाननि में इंशाअल्लाह डिपार्टमेंटनि जे ख़िलाफ़ु ॻाल्हाईंदासीं त इहे डिपार्टमेंट छो नथा हलनि। उन्हनि खे खोलियो वञे अवाम जे सहूलियत जे लाइ जॾहिं खोलिया आहिनि त उन्हनि खे सहूलियत